नाज़रीन तमाम अहम इशू ते ॻाल्हि ॿोल असीं करण वारा आहियूं जेको आहे तालीम असीं पंहिंजे जेकरे पर्टिकुलरली या स्पेसिफिकली सिंध जी ॻाल्हि कयूं त हिते वॾो शोबो हुजे थो ऐं हिन तालीम जे मैदान में ॾिसी ॼाणींदासीं त छा थी रहियो आहे तालीम खातो छा करे रहियो आहे ऐं पर्टिकुलरली असीं ॻाल्हि कंदासीं पंहिंजे ॿारनि जी असीं ॾिसूं त फ्लड आयो ॿोॾि आई ऐं ॿोॾि सबबु लखे ॿार मुतासिर थिया लखे स्कूल मुतासिर थिया सो उन सबबु तालीम जो वॾे पैमाने ताईं नुक़सानु थियो आहे पर इन खां अॻु में बि जेकरे असीं थोरो ॾिसूं त तालीम जो छा हाल हुयो छा उहो सेटिस्फैक्ट्री लेवल ते हुयो ऐं जॾहिं खां को डिज़ास्टर अचे थो कंहिं मुल्क में कंहिं सूबे में त उहो अहिड़नि खातनि खे अहिड़नि शयुनि खे तालीम जहिड़ियुनि शयुनि खे चऊं त ॾाढो वॾे पैमाने ताईं मुतासिर करे पोइ सभ खां वॾो जेको नुक़सानु उन में थिए थो वधीक नुक़सानु उन्हनि ॿारनि मासूम ॿारनि जो थिए थो जेके स्कूल ऑलरेडी वञण खां कतराइनि पिया ख़र्चनि जे करे गुरबत जे करे ऐं हीअ डिज़ास्टर्स अहिड़नि सूरत हालनि खे वधीक वर्स्ट बणाए छॾनि था सो असां सां महिमान हिन वक़्तु मौजूदु आहिनि सेक्रेटरी एजुकेशन अकबर अकारी साहब उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन वक़्त ताईं छा सूरत हाल आहे छा अपडेट्स आहिनि उन्हनि वटि त हीअ जेको फ्लड आयो आहे जेका तबाही मती आहे हिन सबबु इन खां पोइ असांजा जेके ॿार आहिनि सिंध जी जेकॾहिं असीं स्पेसिफिकली ॻाल्हि कयूं त छा स्टेटस आहे स्कूलनि जो ॿारनि जी तालीम क्वालिटी एजुकेशन ते बि अकबर साहब सां ॻाल्हि ॿोल थींदी सो हलूं था उन्हनि जी तरफ़ अस्सलाम वालेकुम अकबर साहब थैंक यू फॉर योर टाइम थैंक्स अ लॉट वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां टाइम ॾिनो ॻाल्हि ॿोल कयूं पिया असीं तालीम ते जी जी ॻाल्हि असीं कयूं पिया तालीम ते सभ खां पहिरियों त असीं शुरूआति कंदासीं त ॿोॾि सबबु जेको तालीम खे नुक़सानु पहुतो आहे तव्हां वटि छा तफ़सील आहिनि तव्हां इन समूरी सूरत हाल खे कीअं ॾिसो पिया तव्हांखे माण्हू काफ़ी अप्रिशिएट कंदा आहिनि तालीम जे हवाले सां तव्हां वटि इन शइ जी इनफ नॉलेज आहे तव्हां में लीडरशिप क्वालिटीज़ बि आहिनि पर हीअ जेको नुक़सानु थियो आहे असीं ओवरऑल ॾिसूं जेकी तालीम जी सूरत हाल आहे या क्वालिटी एजुकेशन जी ॻाल्हि कयूं न पहिरियों एतिरी ख़ासि नज़र आई हुई ऐं जॾहिं डिज़ास्टर्स अचनि था त उहे तालीम जहिड़ियुनि शयुनि खे अञा वर्स्ट बणाए छॾनि पिया जी महिरबानी तव्हांजी मूंखे तव्हां मौक़ो ॾिनो त आउं एजुकेशन डिपार्टमेंट जो तरफ़ां आउं ॻाल्हाए सघां जॾहिं बि को डिज़ास्टर ईंदो आहे त यकीनन ज़िंदगी जो हर शोबो मुतासिर थींदो आहे ऐं उन सां गॾोगॾु तालीम बि मुतासिर थिए थी असांजो तजुर्बो आहे असां ॾिठो आहे गुज़िरियल केतिरनि सालनि खां जॾहिं ॿोॾियूं ईंदियूं आहिनि या इन क़िस्म जा डिज़ास्टर ईंदा आहिनि त स्कूल ॿियनि फील्ड्स खां वधीक स्कूल मुतासिर थींदा आहिनि हिकु त उहे स्कूल उन डिज़ास्टर्स जे करे बंदि थियो वञनि ॿियो जेके IDPs हूंदा आहिनि जेके ॿोॾि मुतासिरीन हूंदा आहिनि या डिज़ास्टर मुतासिरीन हूंदा आहिनि उहे उन्हनि खे स्कूलनि में अकोमोडेट कयो वञे थो नतीजे में उन्हनि वटि को उते को ॿी का शइ को किचन वग़ैरह न हूंदो आहे त उहे जेतिरा ॾींहं उते रहंदा आहिनि त उन स्कूल खे ॾाढो डैमेज कंदा आहिनि त असांखे त ॿिनि क़िस्मनि जो नुक़सानु थिए थो हिकिड़ो त स्कूल असांजा बंदि थी वञनि था ऐं ॿियो असांजा जेके स्कूल जो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो तबाह थी वञे थो फर्नीचर तबाह थी वञे थो लेबोरेटरियूं स्कूलनि जा पंखा बल्ब उहे सभु या त चोरी थियो वञनि या डैमेज थियो वञनि त उहो ॾाढो असां उन में मुतासिर थींदा आहियूं हींअर बि तमामु घणो एजुकेशन डिपार्टमेंट मुतासिर थियो आहे जिन जिन इलाइक़नि में पाणी बीही वियो उन्हनि इलाइक़नि में हिकु त असांजा केतिरा ई पुराणा स्कूल हुआ डेंजरस स्कूल अॻे ई डिक्लेयर थियल हुआ या उन्हनि जूं इमारतूं अॻे ई असांजूं कमज़ोर हुयूं त हिननि बारिशुनि जे करे हिननि पाणी बीहण जे करे केतिरियूं इमारतूं किरी पियूं आहिनि कमरा किरी पिया आहिनि दीवारूं किरी पियूं आहिनि बाथरूम टुटी पिया आहिनि फर्श टुटी विया आहिनि त स्कूल जे इंफ्रास्ट्रक्चर खे वॾो नुक़सानु पियो आहे असांजा तक़रीबन 5000 खनि स्कूल अहिड़ा आहिनि जेके 40% खां मथे वधीक मुतासिर थिया आहिनि असां उन्हनि खे तक़रीबन फुली डैमेज करार ॾियूं था 40 खां 50% ताईं जेको बि असांजो स्कूल डैमेज थिए थो त उन खां सवाइ पार्शली डैमेज थिया आहिनि उहे बि असांजा 7-8 हज़ार स्कूल शायदि अञा बि वधीक स्कूल आहिनि जंहिंजी कंहिंजी दीवार किरी जंहिंजे को कमिरो किरियो या कमिरो को छित उनजी डैमेज थी पई त पार्शली जेके आहिनि डैमेज थियल उहे बि असांजा 7-8 हज़ार खां बि शायदि मथे स्कूल असांजा आहिनि उनजी असां सर्वे कई आहे त हाणे इन्हनि स्कूलनि जी हिकु त हाणे असांजो वॾो मसइलो इहो आहे त असां उन्हनि जी रिहेबिलिटेशन करियूं ऐं जेके स्कूलनि में जीअं हाणे कुझु ॾींहं पहिरीं हिकिड़ो स्कूल में विज़िट कयो हुनजो हिकिड़ो हिसो मुतासिर थियल हो त ॿारनि खे ॿिए हिसे में ॿ सेक्शन गॾाए ऐं उते पढ़ायो वियो त इन क़िस्म जा असां मेयर्स वठूं पिया ताकी ॿारनि खे हिकिड़ो त जेको नुक़सानु थियो आहे बारिशुनि जे दौरान
उन कहिड़ा खां क़दम वधीक खणूं उन पिया खां पोइ इन्हनि शयुनि नुक़सान खे न थी। फिक्स करण जे लाइ, सॉरी टू जी इंटरफेयर, जी उन ते बि असीं ॻाल्हाईंदासीं त तव्हां कहिड़ा क़दम खणी रहिया आहियो रिहेबिलिटेशन जा, कीअं इन्हनि शयुनि खे फिक्स करे रहिया आहियो, उन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। पर उन खां अॻु जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिन डिज़ास्टर जे सबबु ही शोबो तालीम जीअं मुतासिर थियो आहे, तव्हां उन में इंफ्रास्ट्रक्चर जी ॻाल्हि कई, ठीकु आहे। इंफ्रास्ट्रक्चर जी तव्हां ॻाल्हि कयो पिया, चयो पिया त वॉशरूम्स जहिड़ियूं फैसिलिटीज़ न हूंदियूं आहिनि स्कूल्स में, तव्हां उहो बि हिन सबबु जेको आहे तव्हांखे ॾिसणो पियो, फेस करिणो पियो। पर अकबर साहब, ही नई ॻाल्हि त न आहे न, ही सूरत हाल त असांखे हिन डिज़ास्टर खां पहिरियों बि सरकारी स्कूल में वॾे पैमाने ताईं नज़र ईंदी रही, त उन वक़्त ताईं त असांखे गवर्नमेंट होश में ईंदे नज़र ख़ासि कोन आई। तव्हां हिन जो स्कूल जो हिकु अंदाज़ो कयो त हिकु अहिड़ो डिपार्टमेंट जंहिंमें 40,000 स्कूल आहिनि, जंहिंमें जेके स्कूल 40,000 आहिनि, उहो बि सिंगल स्कूलनि जी ॻाल्हि कोन थो कयां। असांजी कंसोलिडेशन पॉलिसी जे करे 2-2, 3-3, 4-4 स्कूल गॾाए कैंपस ठाहियो वियो आहे, किथे किथे 8-8 स्कूलनि जो हिकिड़ो कैंपस आहे, उहे उन्हनि खे गॾाए असां हिकिड़ो स्कूल चऊं था। ईअं असां वटि 40,000 स्कूल आहिनि, तुंहिंजा यूनिट्स अलाए केतिरा हूंदा। जी। ऐं हिकु वॾे अरसे खां वठी जेको डेवलपमेंट थिए थी स्कूलनि ते, उहा तमामु घटि थिए थी। जेका बि थिए थी इन एतिरनि स्कूलनि जे हिसाब सां घटि थिए थी। त हाणे असां वटि हींअर हिन वक़्तु बि तक़रीबन 4,500 शेल्टरलेस स्कूल आहिनि। जी, हिन साल सिर्फ़ु 6,000 खां वधीक आहिनि 222 उहे। 4,500 स्कूल असां वटि शेल्टरलेस आहिनि, जिन जी अच्छा। असां वटि का सरकारी इमारत कोन्हे का। ऐं असां वटि हिकु लार्ज स्केल ते स्कूल अहिड़ा आहिनि जिन जा मिसिंग फैसिलिटीज़ आहिनि। मिसाल गर्ल्स स्कूल्स आहिनि, बॉइज़ स्कूल आहिनि, उन्हनि में किन में बाथरूम जी फैसिलिटी कोन्हे, किथे दीवार किरियल आहे। इहे पुराणा मसइला आहिनि जेके अच्छा, वॾे अरसे खां। सरकारी इमारतूं सर, सरकारी इमारतूं छो न आहिनि? छा उहो गवर्नमेंट अरेंज न पई करे सघे, उन्हनि जे वस खां ॻाल्हि चढ़ियल आहे इहा सफ़ा? गवर्नमेंट जे तरफ़ां जेका बजट अचे थी उहा यकीनन हिकु सुठी ठीकु ठाक बजट आहे, लेकिन कमु घणो आहे। कमु घणो हुजण जे करे मूं इहो चयो न, हाणे जिते असांजा 5,000 स्कूल शेल्टरलेस हुआ, उते असां सिर्फ़ु 622 स्कूल ठाहियूं पिया। त असांखे इहे 5,000 ताईं फिगर पहुचाईंदे पहुचाईंदे असांखे 5 खां 7 साल लॻी रहंदा, जेकॾहिं असांजी इहा स्पीड रही त। उन खां पोइ असांजे स्कूलनि जो जेको टीचर्स जो तइदादु आहे, उहो लार्ज स्केल ते, सिंध जो शायदि वॾे खां वॾो महकमो आहे जंहिंमें एतिरा मुलाज़िम आहिनि। त असांजी बजट जो 90% खां मथे असांजी बजट रुॻो पघारुनि ते ख़र्च थिए थी। अच्छा। त बाक़ी जेका बजट बचे थी, उन बजट मां डेवलपमेंट ते तमामु थोरो ख़र्च थिए थो। ठीकु। थियण त ईअं खपे त डेवलपमेंट ते तमामु घणो ख़र्च हुजणु खपे, लेकिन ज़ाहिर आहे सिंध गवर्नमेंट वटि एतिरा वसाइल आहिनि कोन जो पघार एतिरो जेतिरा पघारुनि ते पैसा ॾियनि था त ओतिरा डेवलपमेंट ते ॾियनि। जेकॾहिं असां वटि कोई एतिरा फंड्स मिली वञनि डेवलपमेंट जे लाइ, त यकीनन इहे स्कूल मिसिंग फैसिलिटीज़ थी वेंदियूं। पर इहो पर त न अकबर हिकिड़ो साहब, तव्हांखे आस्पेक्ट लॻे न पियो त ही वॾी हिकु अहम ॻाल्हि आहे, तव्हां बि हिकु वॾी ॻाल्हि करे वियो त डेवलपमेंट ते जेको ख़र्च आहे उहो तमामु घटि थिए पियो, या तव्हां वटि बजट जेको आहे उहो इनफ न आहे, जॾहिं त तव्हांजो हीउ जेको बजट अचे पियो वधीक पघारनि में वञे पियो, त छा तव्हांखे न पियो लॻे त हीअ तमामु सीरियस ऐं वॾी ॻाल्हि आहे? हिन में नुक़सानु अल्टीमेटली ॿारनि जो ई थिए पियो, जेके तालीम हासिलु करण जे लाइ स्कूल्स जी तरफ़ रुख कनि था, उन्हनि खे उहा क्वालिटी एजुकेशन बि न पई मिले। ठीकु आहे, न फैसिलिटीज़ आहिनि उते, ॿियो गुरबत महांगाई जे करे हू अफोर्ड में न पिया करे सघनि, त एटलीस्ट जिते उन्हनि खे एजुकेशन मुहैया कई पई वञे त उते त उन्हनि खे प्रॉपर फैसिलिटीज़ ॾिनियूं वञनि, या हुकूमत खे ॿेड़नि पॉलिसीज़ हिन इशू खे बार बार रेज़ करणु खपे ऐवाननि में, त जीअं जेतिरो बजट तव्हांखे अचे थो तव्हां उहो डेवलपमेंट जे लाइ इनफ हुजे ऐं उहो तव्हां वधि में वधि डेवलपमेंट जे लाइ यूज़ करे सघो। छा इहा ॻाल्हि ऐवाननि ताईं पहुती आहे? जी हा, बिल्कुलु ऐवाननि ते पहुती आहे। इहा ॻाल्हि डिस्कशन में बि थींदी रहे थी। हींअर जॾहिं 1.25 साल पहिरीं मूं जॾहिं टेक ओवर कयो हो एज़ ए सेक्रेटरी, त मुंहिंजे अॻियां 3 वॾा मसइला हुआ। ठीकु आहे। हुते घणी मसइला आहिनि बेशुमार, पर 3 वॾा मसइला हुआ। हिकु इहो हो त असांजे स्कूलनि में हिकु वॾे अरसे खां रिक्रूटमेंट न थी हुई, टीचर्स खे रिक्रूट न कयो वियो हो। ऐं असां वटि 50,000 टीचर्स असांखे रिक्रूट करणा हुआ ऐं मेरिट ते करणा हुआ, जेको हिकु वॾो चैलेंज हो। ऐं सॼो साल मूं जो घणियूं एनर्जी मुंहिंजी तवानाई इन ते लॻी आहे त उहे मेरिट ते टीचर अचनि ऐं उहा रिक्रूटमेंट सही थिए, जंहिंमें आउं अलाह जी महिरबानी सां कामयाबु थी चुको आहियां। ऐं असां 51,600 टीचर अॼु ताईं रिक्रूट करे चुका आहियूं। बाक़ी चंद हज़ार टीचर्स ईंदड़ 3-4 महीननि में रिक्रूट थी वेंदा। असां हिकु वॾो इहो मसइलो हल करे चुका आहियूं। उस स्कूलनि में जेकॾहिं बिल्डिंग आहे ऐं टीचर न आहे तॾहिं बि स्कूल बंदि थी वञे थो, इहा तालीम मुतासिर थिए थी। जेकॾहिं टीचर आहे ऐं बिल्डिंग न आहे तॾहिं बि तालीम मुतासिर थिए थी। जी, इहे सभु शयूं रिलेटेड बुनियादी आहिनि। मसइला। अच्छा, तव्हां रिक्रूटमेंट जी ॻाल्हि कई, पीएसटीज़ छा रिक्रूट थी चुका आहिनि? पीएसटीज़ ऐं जीएसटीज़, या ही पंहिंजे शुरूआती मरहलनि में आहिनि? उन्हनि जा बि असांखे अपडेट्स ॾिजो। जी, तक़रीबन 36-37 हज़ार प्राइमरी टीचर्स जेके आहिनि उहे अपॉइंट थी चुका आहिनि हेसि ताईं।
ऐं कोई 17,000 जे क़रीब JST रिक्रूट थी चुका आहिनि अच्छा ऐं उन खां सवाइ HST ऐं 17 ग्रेड जे जेका 5,000 खनि जी रिक्रूटमेंट आहे उहो मूं कमीशन खे लिखी छॾियो आहे ख़त ऐं इनशाला कुझु महीननि जे अंदरि उहा रिक्रूटमेंट बि शुरू थी वेंदी हली ऐं 5,000 असां वटि सीनियर या टीचर्स या 17 ग्रेड जा असां वटि उस्ताद ऐं हेडमास्टर्स सब्जेक्ट सो स्पेशलिस्ट उहे बि थी तव्हांजी वॾे में वॾी अचीवमेंट ईअं चई सघूं पिया त इहा ई रही तव्हां अची करे सभ खां पहिरियों जेका टीचर्स जी खोट हुई तव्हां अची करे टीचर्स खे रिक्रूट कयो। तव्हांजी महिरबानी तव्हां हिनखे वॾी कामयाबी चओ पिया लेकिन जी ॻाल्हि जी इहा मां आहे पुछां पई तव्हां खां त इहा वॾी कि कामयाबी आहे तव्हांजे नज़दीक टीचर्स खे रिक्रूट करणु या छो त पहिरियों जीअं तव्हां ॾिसो त टीचर न हूंदो त ज़ाहिर ॿार कीअं पढ़ंदो। जी जी जेतिरा घणा मसइला आहिनि उन में का हिकिड़ी कामयाबी का एॾी वॾी माना नथी रखे। जी हा बिल्कुलु असांजी इहा कामयाबी आहे त असां हिनखे सक्सेसफुली ऐं हिकु मेरिट ते असां टीचर खणी चुका आहियूं लेकिन मूं अर्ज़ु कयो त असां वटि एतिरा त मसइला आहिनि जंहिंमें जेकॾहिं हिकिड़ो मसइलो हल करे ऐं हिकिड़ी का कामयाबी हासिलु कजे थी त पोइ हुन ते एतिरो घणो ख़ुशि थियण जी ज़रूरत कान्हे। असां वटि घणा मसइला आहिनि वॾा चैलेंजिस आहिनि जिन खे हल कयूं था। अच्छा उन्हनि घणनि मसइलनि मां अकबर साहिबु हिकिड़ो मेन मसइलो ॿुधाईंदव त असुलु मसइलो मेन मसइलो जेकॾहिं उहो हिकिड़ो को सॉल्व थी वञे त तब काफ़ी फ़र्क़ु पइजी सघिजे थो। असां वटि आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन जो हिकु वॾो तइदादु आहे। असां वटि एतिरा स्कूल हूंदे असां वटि हींअर सरकारी स्कूलनि में 45 लख ॿार पढ़नि था प्राइवेट स्कूलनि में 3 लख ॿार पढ़नि था ऐं ॿिया इदारा जीअं आहिनि सेफ आहे या ॿिया कुझु अहिड़ा इदारा आहिनि फेडरल गवर्नमेंट कंटोनमेंट वग़ैरह उहे मिलाए मदरसा 7-8 लख ताईं थियनि था। असां सभई स्कूल सभु इदारा मिलायो तॾहिं बि असां 1 करोड़ ताईं असां ॿारनि ताईं न पहुता आहियूं जॾहिं त असां वटि अञा बि 30-35 लख ॿार आहिनि जेके आउट ऑफ स्कूल आहिनि। इहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे त असां हिकु त इहो वॾो चैलेंज आहे। ॿियो असां वटि वॾो चैलेंज आहे क्वालिटी एजुकेशन जो त असां वटि जेको एजुकेशन थिए थी उन में क्वालिटी केतिरी आहे उन में उहा पढ़ाई केतिरी आहे। सुठा उस्ताद बि आहिनि सुठा स्कूल बि आहिनि ईअं न आहे त बिल्कुलु आहे। अकबर साहब क्वालिटी त वॾी परते जी ॻाल्हि रही पई न। पहिरियों त ही जेके बुनियादी मसइला आहिनि इंफ्रास्ट्रक्चर जा वॉशरूम जूं फैसिलिटीज़ टीचर जो हुजण का प्रॉपर छत हुजण जीअं तव्हां पाण ॿुधायो त 4,000 अहिड़ा स्कूल्स आहिनि जेके शेल्टर लेस आहिनि त ही त बुनियादी मसइला आहिनि ऐं जेकॾहिं ही हल न थींदा त ॿारनि जो दिलि कीअं चवंदो त हू वञी वेही करे पढ़नि बि ऐं पोइ मुंहिंजे ख़्याल में क्वालिटी एजुकेशन ते कमु छो त हाणे असीं डिटर्मिनेशन ॾिसूं ॿाराड़ी जे पासे में सदाईं उहो ई ॿारु मुतासिर थींदो आहे त उते डिटर्मिनेशन इलाही आहे। उतां जा उस्ताद बि जेकॾहिं तव्हां ॾिसो त वणनि जे हेठां वेही करे खोड़ अहिड़ियूं फुटेजिस मौजूदु आहिनि पढ़ाइनि पिया पर ही बेसिक मसइला आहिनि आख़िर हिननि खे अॼु ॾींहं ताईं असीं ॿहिराणियुनि में ॾिसूं कोठनि पासे ॾिसूं इहे स्कूल्स जेको आहे इंफ्रास्ट्रक्चर जे मामले में बहितरी न थी सघिया आहिनि। छा इहो वॾो हिकिड़ो फियस्को न आहे? ॾिसो इहे मसइला आउं पाण ई ॿुधाईंदो वठां माण्हुनि खे हर जॻह ते ओपनली आउं ॿुधाईंदो आहियां कि असां वटि मसइला आहिनि जेसि ताईं असां मसइलनि खे ओपनली डिस्कस न कंदासीं असां उन्हनि मसइलनि खे हल बि न करे सघंदासीं। मूं आउं ॿुधायो त असां वटि बेशुमार मसइला आहिनि। तव्हां चओ हिकिड़ो मसइलो इहो मुंहिंजे लाइ ॾुखियो आहे त पोइ आउं ॿुधाए सघां त हिकिड़ो ई वॾो मसइलो आहे जेको मूं हिकिड़ो तव्हांखे ॿुधायो लेकिन हर मसइले जंहिं बि मसइले खे खणंदव न घटि में घटि 10 मसइला अहिड़ा आहिनि जिन खे तव्हां पाण मुंझी पवंदव त असां हिन खे टॉप प्रायोरिटी कहिड़े मसइले खे सभु मसइला असांजे लाइ इम्पोर्टेंट आहिनि। सही आहे ॻाल्हि इहा आहे त एजुकेशन डिपार्टमेंट हिकु वॾो डिपार्टमेंट थी चुको आहे। हिकु इहो लफ़्ज़ मूंखे चवणु न खपे कुझु दोस्त नाराज़ थींदा पर आउं चवां थो त हिकु सफ़ेद हाथी बणिजी चुको आहे जंहिं ते तमामु घणो ख़र्चु थियण जे बावजूदि बि उहे असांखे रिक्वायर्ड रिज़ल्ट्स नथियूं मिलनि त उन जे लाइ असांखे कुझु मेयर्स अहिड़ा वठणा पवंदा असांखे कुझु प्राइवेटाइज़ेशन तां बि वधणो पवंदो असांखे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तां वधणो पवंदो। असांजो पर चाइल्ड ते जेको सरकारी स्कूल जो ॿुधो उस्तादनि जो पघारूं ॿधो स्कूल जो ख़र्चु ॿधो पटे वाले खां वठी सेक्रेटरी एजुकेशन ताईं जो पघारूं ॿधो उन्हनि ते ॿिया ख़र्च ॿधो त तव्हां ॾिसो त पर चाइल्ड केतिरो थो ख़र्चु अचे ऐं उहो जे प्राइवेट स्कूलनि ते केतिरो ख़र्चु थो अचे त सूरत हाल इहा आहे त असांजी क्वांटिटी में भी असां कमज़ोर आहियूं जो लखे ॿार असांजा स्कूल खां ॿाहिरि आहिनि। बिल्कुलु आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन जी जेका रिपोर्ट आई हुई उन में बि वॾो अंग ॿुधायो वियो हुयो ॿारनि जो त उहे आउट ऑफ स्कूल आहिनि त उन जे पोयां तव्हां छा सबबु सम्झो पिया त वधि में वधि तव्हां इंतिज़ामिया खे हुकूमत खे ई ग़ैर ज़िम्मेदार करार ॾियो पिया न? ॾिसो हींअर असां वटि टीचर्स न हुजण जे करे असांजा 6,000 स्कूल बंदि हुआ यानी मुख़्तलिफ़ फैक्टर्स अचनि था पोयां जिते स्कूल बंदि हूंदो उते ॿार त पढ़ी कोन थो सघे पॉसिबल ई कोन्हे को मिसाल बिल्डिंग न हूंदी 10 ॿारनि जी जॻह ते 8 ॿार 5 ॿार ज़रूरु ईंदा वण जे हेठां बि पढ़ी वेंदा
लेकिन जेकर जिते उस्ताद ई न हूंदो स्कूल बंदि थी वेंदो। 6000 स्कूल असांजा बंदि पिया हुआ, केतिरा लख ॿार असांजा आउट ऑफ स्कूल हूंदा। उहे 6000 मां असां तक़रीबन 4000 खां मथे स्कूल हिननि कुझु महीननि जे अंदरि खोले चुका आहियूं, रीओपन थी चुका आहिनि, उते टीचर पहुची चुका आहिनि। ठीकु आहे, सही आहे। अप्रैल ताईं तक़रीबन मार्च अप्रैल ताईं असां 100% जेके बि बंदि स्कूल हुआ उहे खोले वेंदासीं। हिकिड़ो वॾो फैक्टर इहो हो त स्कूल बंदि पिया हुआ, क्लोज़्ड स्कूल्स, हिकिड़ी ॻाल्हि। ऐं उहे टीचर्स न हुजण जे करे बंदि पिया हुया, फैसिलिटीज़ अवेलेबल हुई टीचर्स न हुजण जे, यानी टीचर्स जो बि वॾे पैमाने ताईं खोट हुई। ठीकु आहे। उनखां हिकु वॾे पैमाने ते असां वटि भई घणे अरसे खां खोट हुई असांजी फर्नीचर जी। कोर्ट में मसला हुआ, स्टे ऑर्डर्स हुआ, केतिरनि ई सालनि ताईं कोर्ट में मसलो पियो, फर्नीचर न मिली रहियो। अॼु बि मूं वटि रोज़ाना माण्हू क्लिप मोकिलीनि था त ॿार स्कूलनि में पट ते वेठा आहिनि, ऐं पाण अखियुनि सां वञी ॾिसी आयो आहियां त ॿार पट ते वेठा आहिनि। हाणे असां फर्नीचर वरितो आहे, कोर्टुनि जा केस ख़तमु थिया आहिनि। असां हींअर मुंहिंजो दौर त 1.25 साल थिया, पर कुझु महीननि जी ॻाल्हि थो कयां। गुज़िरियल 4-5 महीननि में असां 3 लख डेस्कूं वठी चुका आहियूं। 3 लख डेस्कूं बि सुठी तइदाद आहे। ऐं असांजो 2 लख डेस्क मिसाल असां वठूं पिया, पाइपलाइन में आहिनि, ऐं इनशाला उहे जल्दी वठी वठंदासीं। त ॿियो फैक्टर फर्नीचर जो न हुजणु। सही, ठीकु आहे। अच्छा अकबर साहब, जी जी, तव्हां कोई मसलो ऐड करणु चाहियो पिया अञा? जी जी हा, मूं ॿुधायो पिए त असां वटि जेको बि इहा मुंहिंजी पंहिंजी पर्सनल स्टडी कई आहे, मूं कराई आहे डिपार्टमेंट में, त जिते मिक्स स्कूल आहे, जिते छोकिरा ऐं छोकिरियूं गॾु पढ़नि था, प्राइमरी में या हाई स्कूल में, उते छोकिरियुनि जो ऐं छोकिरनि जो रेशियो आहे 1:4 या 1:3। यानी जेकॾहिं 3 छोकिरा आहिनि त 10 छोकिरियूं पढ़नि थियूं मैक्सिमम। पर साॻे ॻोठ में जेकॾहिं गर्ल्स स्कूल बि आहे त बॉइज़ स्कूल में 40 छोकिरा आहिनि त गर्ल्स स्कूल में 50 छोकिरियूं आहिनि। यानी उहे छोकिरनि खां वधीक उते छोकिरियुनि जी तइदाद आहे जिते स्कूल सेपरेट आहिनि। असांजा कल्चरल टैबूज़ आहिनि, जेसि ताईं असां वञी उहा लेवल अचीव कयूं तेसि ताईं असांखे घटि में घटि 5-7 हज़ार प्राइमरी स्कूल सिर्फ़ु गर्ल्स जे लाइ खोलणा पवंदा, ऐं कुझु हज़ार स्कूल असांखे गर्ल्स जा अपग्रेड करे हाई स्कूल या मिडल स्कूल करणा पवंदा। इन सां असांजी हिकु वॾी पॉपुलेशन जेका आहे गर्ल्स जी, उहा तालीम खां महरूम आहे, उन्हनि खे स्कूल में वठी अचण। पर इहो कॾहिं तव्हां खोलण जे खोलींदा जेके स्कूल्स चओ था, तव्हां पाण चओ था त गर्ल्स जो तादाद क्वांटिटी जेकी आहे उहा छोकिरनि खां वधीक हुजे थी, त उहे स्कूल्स खोलण में ही त बुनियादी मसला हल न पिया थियनि? तव्हांखे न पियो लॻे त ही त ॾाढियूं वॾियूं ॻाल्हियूं उन्हनि खे अचीव करण में टाइम लॻी वेंदो? न सम्झां थो त तव्हांजो जेकॾहिं कलाकनि जो प्रोग्राम हूंदो त उहा मसला ॿुधाइण में लॻाए ॾिसो, हुनजा हल ॿुधाइण जे लाइ त वरी ॿियो प्रोग्राम तव्हांखे करिणो पवंदो। अच्छा, यानी मसला तालीम खाते में तव्हां बीइंग सेक्रेटरी एजुकेशन इहो एडमिट कयो पिया त मसला खोड़ आहिनि, लातादाद आहिनि, ऐं उन्हनि जे जीअं तव्हां पाण बि चयो त हल सॉल्यूशन्स ते वेही करे ॻाल्हायूं त टाइम इलाही गुज़री वेंदो। पर ही जेकी कॉम्प्लिकेशन्स आहिनि, ही जेके मसला आहिनि, ज़ाहिर आहे हिन जे हल जी तरफ़ त वञिणो ई पवंदो, पर पहिरियों हल जी तरफ़ बि तॾहिं ॻाल्हाइणो पवंदो जॾहिं असांखे मसला प्रॉपरली ख़बर हूंदा। जॾहिं मसला ख़बर हूंदा त पोइ सॉल्यूशन जी तरफ़ वञण बि आसान रहंदो। अकबर साहब, अचूं था क्वालिटी एजुकेशन ते। तव्हां गर्ल्स वारो मामिलो बि छोकिरनि जो बि राइटली पॉइंट आउट कयो त कुझु कल्चरल रीज़न्स जी वजह सां, टैबूज़ जी वजह सां असीं आमतौर ते ॾिठो आहे त छोकिरनि खे ॻोठ पासे ॿहिराड़ियुनि जे पासे में पढ़ण जी इजाज़त घटि हूंदी आहे, न वञनि थियूं, ऐं ड्रॉप आउट्स में बि हुननि जो रेशो जेको आहे वधीक हुजे थो, ऐं आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन जी बि जेकॾहिं ॻाल्हि कयूं त तमामु वधीक हुजे थो। क्वालिटी एजुकेशन हिते त चलो बुनियादी मसला साइड ते रखी छॾियूं, त क्वालिटी एजुकेशन आहे जेकॾहिं उहे ॿार वञी करे पढ़नि बि अथा, या उस्ताद असांजा वेल ट्रेंड आहिनि त हू ॿारनि खे सही नमूने सां क्वालिटी वारी मयार वारी तालीम मुहैया करे सघनि? छो त असीं ॾिठो आहे त उस्ताद सरकारी स्कूलनि में ॿारनि खां फ़रियाब ॾियाराईंदा आहिनि। जी हा, बिल्कुलु आहे। क्वालिटी एजुकेशन में 4-5 फैक्टर्स आहिनि, जॾहिं उहे गॾु थींदा आहिनि त क्वालिटी एजुकेशन पैदा थींदी आहे। क्वालिटी एजुकेशन जे लाइ हिकु त स्कूल बहितर हुजणु खपे, कंडीशन बहितर हुजणु खपे, ॿार थोरो एलिवेटेड फील करे, उस्ताद बहितर हुजणु खपे, उस्ताद जी पर्सनैलिटी सुठी हुजणु खपे, आउटलुक बि उस्ताद जो सुठो हुजणु खपे, तालीम में उस्ताद माहिर हुजे ऐं हुनखे तालीम ॾियण जा तरीक़ा ईंदा हुजनि, यानी हुनखे जेका टीचिंग मेथडोलॉजी आहे उन ते हुनखे उबूर हुजे, ऐं उनखां पोइ हुन टीचर जी कंटिन्यूअसली ट्रेनिंग थींदी रहे, जेको असां शुरू करे छॾियो आहे, मूंखां अॻे हली रहियो हो, त हुननि जी थींदी रहे। लेकिन हींअर जेके टीचर आया आहिनि असां वटि 50,000, ऐं उन्हनि मां ॾाढो ख़ुशि आहियां त इहे तमामु हाईली क्वालिफाइड छोकिरा छोकिरियूं आया आहिनि, तमामु पंहिंजे सब्जेक्ट जा माहिर आहिनि,
ऐं हिननि जे अचण सां हिकु वॾो रिवोल्यूशन ईंदो एजुकेशन डिपार्टमेंट में, हिकु वॾो रिवोल्यूशन ईंदो। अच्छा ऐं ज़ाहिर आहे आउं इहो कोन थो चवां त पुराणा टीचर सुठा कोन हुआ या न पढ़ाईंदा हुआ, उन्हनि में तमामु घणा सुठा उस्ताद बि आहिनि, लेकिन केतिरो ई हिकु वॾो तइदादु असांजे पुराणे उस्तादनि में अहिड़ो बि आहे जिन खे पढ़ाइण सां दिलचस्पी घटि आहे ऐं जिन खे पढ़ाइण जा मेथडोलॉजी सिखण में बि उन्हनि खे आर आहे, त इन करे उन जे करे या उहे घोसलू बि आहिनि। घोसलू हुजण जे करे आउं ॿुधायां थो तव्हांखे, आउं एडमिट कयां थो, हींअर बि 4000 उस्ताद असां वटि अहिड़ा आहिनि 4500 घुसड़ू जेके एब्सकॉन्डर आहिनि, गैर हाज़िर, जंहिंमें हिकु हज़ार उस्ताद अहिड़ा आहिनि जेके 3 सालनि खां उहे घुसलू आहिनि, एब्सकॉन्डर आहिनि। मूं हुननि जो हींअर गुज़िरियल हफ़्ते हुननि जी पघारूं बंदि करण जो हुकुम जारी कयो आहे, त हिननि सभिनी जूं पघारूं बंदि कयो, उहे पाण ई स्कूलनि में ईंदा न त हिननि खे नौकिरी मां कढो, ऐं ॿियनि खे बि असां नौकिरी मां कढूं पिया या हुननि जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कयूं पिया। जेकॾहिं हुननि खे टीचर रहणो आहे त पढ़ाइनि, न त नौकिरी छॾे वञनि, असां ॿिया टीचर खणी वठंदासीं। त इहे इन क़िस्म जा बि त कारियूं ॾिढूं आहिनि न। असां वटि 4000 उस्ताद जेके आहिनि उहे सिस्टम मां ग़ाइबु हुजनि, हिकिड़े पासे असीं उस्ताद रखूं पिया, ॿिए पासे 4000 उस्ताद असांजे सिस्टम मां अच्छा ग़ाइबु त छा तव्हां उन्हनि आहिनि। 4000 उस्ताद जेके चओ पिया गैर हाज़िर आहिनि, तव्हां उन्हनि सभिनी जूं पघारूं हिन वक़्तु बंदि कराए छॾियूं आहिनि? 1000 उस्तादनि जूं पघारूं बंदि करायूं 1000 आहिनि उस्ताद जूं ऐं बंदि बाक़ी करायूं आहिनि, ऐं ॿिया रिमेनिंग जेके आहिनि उन्हनि जो छा तरीक़ेकार थींदो? उन्हनि ते असां शोकाज़ नोटिस उन्हनि खे ॾियूं पिया, उन्हनि जेकॾहिं जवाबु ॾिनो त असां उन्हनि खे नंढी सज़ा ॾेई ऐं अॻिते कंटिन्यू कंदासीं, जेकॾहिं उन्हनि जवाबु न ॾिनो त असां उन्हनि खे नौकिरी मां कढंदासीं। ठीकु आहे। अच्छा अकबर साहब, इहो जीअं तव्हां मसइलो ॿुधायो घोस्ट टीचर्स जो, घोसड़ू उस्तादनि जो, गैर हाज़िर उस्तादनि जो, त इहो अमल उन्हनि जे लाइ आख़िर चलो ठीकु आहे, तव्हां एक्शन वठो पिया, उन्हनि जूं पघारूं बंदि कयूं या तव्हां उन्हनि खे शो कॉज़ नोटिस जारी कंदा, ठीकु आहे, फाइन। पर जॾहिं खां जेको असां हिन जो रूट कॉज़ ॾिसूं, इहा शइ एतिरी हुननि जे लाइ सवली आसान छो पई बणिजे त हू जेकॾहिं न पिया वञणु चाहिनि त वॾे मज़े सां हू पंहिंजो बिज़नेस या जेके बि हुननि जूं एक्टिविटीज़ आहिनि उहे रन कंदा, पर स्कूल न वेंदा, ऐं हू इहो कीअं करे सघनि पिया? एतिरो आसानु आहे गैर हाज़िर थियणु? कोई पुछा न कंदो अगरि को उस्ताद 5 ॾींहं न पियो वञे, हफ़्तो न पियो वञे, छा हुनजो को तरीक़ेकार न आहे, को पुछाणो न थींदो आहे स्कूल में, का इंतिज़ामिया न हूंदी आहे? हिन में आउं साबिक़ सेक्रेटरी पेचूअ साहिब खे सलाम कंदुसि, जंहिं हिकु वॾो कमु कयो हो, बायोमेट्रिक सिस्टम इंट्रोड्यूस करायो आहे। उन वक़्त में कमिश्नर लाड़काणो हो, साईं उते बि मूं हिन सिलसिले में एजुकेशन ते इलाही कमु कयो हो। बायोमेट्रिक अचण खां पोइ असांजो हिकु वॾो जेको आहे अंग, जंहिं वक़्त में बायोमेट्रिक आई हुई, तव्हांखे ॿुधायां त हज़ारनि जी तइदाद में उस्तादनि रिटायरमेंट वठी छॾी हुई, त हाणे शायदि असां घोसड़ू न रही सघंदासीं, रिटायरमेंट वठी छॾाई। केतिरा ई माण्हू रिटायर थी विया हुआ, ॿिया माण्हू घणा माण्हू जेके आहिनि उहे हाणे रेगुलर थी विया आहिनि, लेकिन हिकु तइदादु अहिड़ो आहे अञा ताईं बि जेको पंहिंजो रेगुलर न आहे या एब्सेंट आहे या बाक़ी एब्सकॉन्डर आहे। हिकु तइदादु आहे, उन में सिस्टम में कमज़ोरियूं आहिनि, उन में एजुकेशन डिपार्टमेंट जो ऑफिसर जेको आहे असांजो, ज़ाहिर आहे उहो बि कमज़ोर आहे, उन में इंटरफेरेंसिस बि आहिनि मुख़्तलिफ़ फैक्टर्स खां, उस्ताद जी विल जी ॻाल्हि बि आहे। अॻे बि इहो चवंदा हुआसीं उस्तादनि वीचारनि जूं पघारूं तमामु घटि आहिनि, हाणे छा कनि, केॾांहुं वञनि, को न को रोज़गार ॿियो कनि था। हाणे अलाह जी महिरबानी सां उस्तादनि जूं पघारूं तमामु सुठियूं आहिनि, ऐं जेके सुठा उस्ताद आहिनि, शुकुर करण वारा आहिनि, उहे सुठो पढ़ाइनि बि पिया ऐं उहे पंहिंजे रोज़ी रोटी में नौकिरी में ख़ुशि आहिनि। लेकिन हिकिड़ो अहिड़ो अंसर जिते एतिरा लखे उस्ताद हुजनि, 2.5 खां पौणा 3 लख तक़रीबन जिते खाते में मुलाज़िम हुजनि, त उते एतिरा 1 to 2% माण्हू कारियूं ॾिढूं हूंदियूं आहिनि, लेकिन असांजो फ़र्ज़ु आहे त उन्हनि खे असां कढूं जेको, ऐं कढां पियो ऐं जेको आउं जंहिं ते आउं कमु कयां। अच्छा ठीकु आहे। कुझु उस्ताद अकबर साहब अहिड़ा बि हुजनि पिया जेके मेडिकली अनफिट हुजनि था, छा इन शइ जो बि को तरीक़ेकार आहे? जेकॾहिं को बीमार आहे या हू पढ़ाए न पियो सघे त छा तरीक़ेकार आहे हुनजो? पोइ उन वक़्तु उन सूरत में तव्हां ऑल्टरनेटिव छा ॾिसंदा आहियो? छो त इन सबब ते सिस्टम ॾाढो मुतासिर थींदो आहे न। जी, उनखे मेडिकली अनफिट करे उनखे रिटायर कबो आहे। अच्छा, ऐं उन जो प्रोसेस आहे, जेकॾहिं 10 साल कंहिंजी बि नौकिरी आहे ऐं मेडिकली अनफिट थी वियो आहे त उनखे रिटायर करे उनखे पेंशन ॾेई सघिजे थी। ठीकु त आहे। अहिड़ा केस घटि अचनि था, पर जेकॾहिं को अचे थो त वॉलंटरली या असां उनखे रिटायर कयूं था ऐं उहो उनखे पेंशन ॾियूं बिल्कुलु था। ही मसइलो त उन जे भेट में तमामु घटि आहे, पर असल मसइलो ट्रेनिंग ऐं क्वालिटी ऐं उन खां अलावा जेके बेसिक फंडामेंटल सहूलियतूं, फंडामेंटल फैसिलिटीज़ हुजनि थियूं, उन्हनि जो हुजणु तमामु लाज़मी आहे, ऐं तव्हां बि बीइंग सेक्रेटरी इहो सभु कुझु मञियो पिया, एडमिट कयो पिया। अच्छा, तव्हां ट्रेनिंग प्रोग्राम्स जी मूंखे इजाज़त ॾियो जी श्योर श्योर त क्वालिटी जे लाइ हिकिड़ी सुठी शइ जेका हिकिड़ी थी आहे उहा तव्हांखे ॿुधायां। हींअर जिते वेठो आहियां मुंहिंजे पोयां तव्हां स्कूलनि जूं कुझु पिक्चर्स ॾिसंदा हूंदा, इहे USAID जा मदद सां, USAID जे हिन सां फंड्स सां ही स्कूल थिया आहिनि, 81 स्कूल ठही चुका आहिनि
ऐं जेके तमामु सुठे नमूने सां हलनि पिया ऐं जिते जिते हीअ स्कूल हलनि पिया उन जे आसे पासे में प्राइवेट स्कूल बंदि थियण शुरू थी विया 81 स्कूल्स किथे ठहिया आहिनि? ये 81 स्कूल आहिनि जेके 2010 वारी बोर्ड आई हुई उन एरिया में जिते जिते बोर्ड हुई उन्हनि इलाइक़नि में ठहिया 81 स्कूल। ही घणो करे अपर सिंध में आहिनि, कश्मीर ज़िले में, हिन में पंहिंजो कंबर में ऐं लाड़काणे में, इन्हनि ज़िलनि में आहिनि, कुझु हिकु ॿ कराची में बि आहिनि। ऐं उनखां अलावा जाइका आहे, जाइका 54 स्कूल असांखे अपग्रेड करे ॾिना आहिनि जिन जी तमामु सुठी क्वालिटी एजुकेशन आहे। असां वटि केतिरा ई EMOs आहिनि, एजुकेशनल मैनेजमेंट ऑर्गेनाइज़ेशंस, उहे आया आहिनि, उन्हनि जे ज़रिए असां स्कूल हलायूं पिया। खोड़ सारा ज़ेबिस्ट आहे, IBA सखर आहे, ॿिया रिप्यूटेबल इदारा जी आहिनि। जी, शहरी इलाक़नि में त चलो मयार बहितर आहे न, पर असल ॿार असांजो जेको मुतासिर थिए थो उहो वधि में वधि ॿाहिराड़ी वारो थिए पियो, जेके कचे जे इलाक़नि में रहे पियो, जेको ग़रीब आहे, यानी उन ते को असीं कमु कयूं कोन पिया त ज़ाहिर आहे न इकोनॉमी खे बूस्ट मिलंदो, न असांजो तालीम शोबो या पंहिंजे तालीम खे को बूस्ट मिलंदो, उनखे बि उहा बि त अपलिफ्ट न थींदी न, त तव्हांखे लॻे न पियो त उहो उन शइ जी तरफ़ वधीक फोकस हुजणु खपे तालीम खाते जो? ॿाहिराड़ी वारे ॿार ते, ॿाहिराड़ी वारे स्कूलनि ते कंहिं क़िस्म जो फोकस नज़र न ईंदो आहे। ही जेके तव्हांखे स्कूल आऊं ॿुधायां पियो क्वालिटी वारा स्कूल जेके आहिनि इहे सभु ॿाहिराड़ी आहिनि। इहे जेकॾहिं कराची में बि आहे त मलीर में आहे मिसाल जी ॻाल्हि। इहे सभु ॿाहिराड़ी जे इलाइक़नि में आहिनि, दूर दराज इलाइक़नि में आहिनि। ऐं हींअर 160 स्कूल एशियन डेवलपमेंट बैंक जी मदद सां ठहण वञनि पिया। इहे बदीन ज़िले में, थरपारकर में, उमरकोट में, इहे लोअर सिंध में आहिनि, छो जो अपर सिंध में अॻे ठही चुका। इहे सभु लोअर सिंध जे नंढनि नंढनि शहरनि, नंढनि नंढनि ॻोठनि में इहे स्कूल आहिनि। 160 स्कूल्स प्राइमरी स्कूल्स ठहण वञनि पिया मुख़्तलिफ़ ज़िलनि में, हाई स्कूल्स ठहण वञनि पिया, कंहिंजे ताबन सां? आला क्वालिटी एशियन डेवलपमेंट बैंक। ठीकु आहे, ओके। त अहिड़ा यूरोपियन यूनियन जी मदद सां स्कूल ठहनि पिया। इहे इन्हनि खे असां नालो ॾिनो आहे, असांजे चीफ सेक्रेटरी साहिबु ॾाढो सुठो टर्म कॉइन कयो आहे, आइलैंड ऑफ एक्सीलेंस। त ही हिकिड़ा एक्सीलेंस जा जज़ीरा हूंदा जिन ते ही ॿार पढ़ी सघंदा। ईअं ई असां यानी इन्हनि ते अञा ताईं कमु त शुरू न थियो आहे न, एशियन डेवलपमेंट जे तावन सां तव्हां ही जेको स्कूल ठाहिण वञो पिया, कमु अञा शुरू न थियो आहे? उन्हनि ते अञा कंस्ट्रक्शन शुरू न थी आहे, बाक़ी प्रिलिमिनरी वर्क थी चुको आहे। लेकिन ही जेके USAID वारा स्कूल में ॿुधाया 106 स्कूल, उन मां 81 स्कूल ठही चुका आहिनि। 74 स्कूल जाइका जा ठहिणा हुआ, जो 54 स्कूल ठही चुका आहिनि, फंक्शनल थी चुका आहिनि। बाक़ी ॿिया जेके आहिनि स्कूल यूरोपियन यूनियन ऐं एशियन डेवलपमेंट बैंक जी मदद सां उन्हनि ते प्रिलिमिनरी कमु थी चुको आहे। महीने 2 या 3 जे अंदरि उन्हनि ते टेंडर थी वेंदो हले, शुरू थी वेंदो हले। अच्छा, ही जेके अकबर साहब बोर्ड मुतासिर ॿारड़ा हुया, इन्हनि खे तव्हां कीअं फैसिलिटेट कयो? इन्हनि जे लाइ कहिड़ा उपाउ वठंदे तालीम खातो असांखे या तव्हां बि हिन में ऐड करे वठो त ही जेके ॿार मुतासिर थिया आहिनि इन्हनि जे लाइ छा सॉल्यूशन्स हुया? छा तव्हां टेंट स्कूल्स क़ाइमु कया, ऐं जेकॾहिं कया त तव्हां किथे क़ाइमु कया, ऐं उन्हनि में बि तव्हां छा कंहिं NGOs जो, कुझु NGOs जो ताउन हासिलु कयो, उन्हनि जे ज़रिए तव्हां टेंट स्कूल्स क़ाइमु करे चुका, जेकॾहिं करे चुका आहियो त? असां टेंट स्कूल क़ाइमु कया UNICEF जी मदद सां। ऐं जिते जिते असांजो जेके टेंट सिटीज़ हुआ, IDPs जा टेंट सिटीज़ हुआ, उन्हनि जॻह ते ठाहिया हुआ, लेकिन उहो टेम्पररी लर्निंग सेंटर हुआ। हाणे IDPs वापसि वञी चुका आहिनि, सवाइ कुझु जेके थोरनि इलाइक़नि जे, बाक़ी तमामु घणा IDPs पंहिंजे पंहिंजे ॻोठनि में वञी चुका आहिनि, पाणी सुकी चुको आहे सवाइ चंद इलाइक़नि जे। इन करे उहे त हाणे उहे डिसफंक्शनल थी विया। लेकिन जंहिं वक़्त में IDPs हुआ त उन वक़्त में असां टेम्पररी लर्निंग सेंटर खोलिया हुआ UNICEF जी मदद सां। अच्छा, छा मुकमल तौर ते स्कूल्स हिन वक़्त ताईं ख़ाली थी चुका आहिनि समूरी सिंध में, जेके मुतासिर इलाइक़ा में IDPs न आहिनि? कोई हिकु अधु को हुजे या को 2-4 स्कूल अहिड़ा हुजनि जिन जी अञा ताईं मूंखे रिपोर्ट न मिली आहे। बाक़ी आउं पुछंदो रहियो आहियां त मूंखे ॿुधाइनि था त हाणे IDPs जेके आहिनि उन्हनि स्कूलनि मां निकिरी चुका आहिनि। मसइलन हैदराबाद जे कुझु वक़्तु पहिरीं, महीनो ॾेढ पहिरीं मूंखे DO ॿुधायोसीं असांजे हैदराबाद में को बि अहिड़ो स्कूल न आहे जंहिंमें IDPs हुजनि। अच्छा, मेजॉरिटी हिते आया हुआ न, हैदराबाद में, कराची ईस्ट में, मलीर में, हिते आया हुआ। त उहे घणा पाण सुकी विया त वापसि ॻाल्हाया विया आहिनि, या को वरी उहे शिफ्ट कया विया आहिनि उन्हनि जॻहियुनि ते जिते टेंट सिटीज़ हुआ। ठीकु आहे। सो हाणे असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं त तालीम खाते जो फोकस आहे त हू स्कूल्स खे ठाहिनि पिया, इंफ्रास्ट्रक्चर ते फोकस थिए पियो। जीअं तव्हां चओ था त मुख़्तलिफ़ NGOs जी मदद सां, ताउन सां तव्हां स्कूल्स ठाहिण क़ाइमु करण में वञो पिया, त हिन वक़्तु इन ई शइ ते असीं जेकॾहिं चऊं मेनली कमु हले पियो? नवां स्कूल इहे त थींदा, ठीकु आहे, त हले पियो, स्कूलनि ते हले पियो कमु। ठीकु आहे। स्कूल्स हिन वक़्तु तव्हांजो कहिड़ी शइ ते वधीक फोकस आहे जेकॾहिं असीं ॾिसूं? छो त बोर्ड आई आहे, ॿार मुतासिर आहिनि, हिन वक़्तु तव्हां कंहिं शइ ते कमु करे रहिया आहियो ऐं कीअं मेक श्योर कंदा? हिकिड़ी शइ कोन्हे, घटि में घटि 10-12 शयूं अहिड़ियूं आहिनि जिन ते एट ए टाइम ते कमु हलंदो रहे थो पैरेलली। कोई हिकिड़ी शइ त आहे कान जंहिं ते रुॻो कमु कजे। पैरेलली असांजो हर वक़्तु
मुख़्तलिफ़ शयुनि ते कमु हूंदो आहे। जीअं त हींअर जेको असां जेको मुसलसिल असां हिकिड़ियूं कोशिशूं कयूं पिया त वर्ल्ड बैंक वारनि सां असांजूं ॻाल्हियूं हलनि पियूं, 3-4 असांजूं मीटिंगूं थियूं आहिनि त उहे वर्ल्ड बैंक वारनि सां ॻाल्हियूं असांजूं हलनि पियूं त असांजे रिहेबिलिटेशन में हू मदद कनि, या कुझु ॿिया इदारा बि आहिनि जीअं जाइका वारनि सां ॻाल्हि थी आहे, जापान वारनि सां, उहे बि कुझु मदद करणु चाहिनि पिया त जेके स्कूल असांजा में बारिशुनि में डैमेज थिया आहिनि उन्हनि स्कूलनि जी रिहेबिलिटेशन जे लाइ उन्हनि जे लाइ हू ख़ुशूसनि जाइका वारनि खे त असां गर्ल्स स्कूल्स खे तव्हांजी मदद कंदासीं। त अहिड़े नमूने सां उहे जेके आहिनि मुख़्तलिफ़ इदारा बैन अक़वामी, ऐं हू मदद कहिड़े क़िस्म जी कंदा? छा हू फर्नीचर जी सूरत में कुझु मुहैया कंदा या हू इमदाद मुहैया कंदा? अञा हिकिड़ी सिर्फ़ु जाइका वारनि सां प्रिलिमिनरी मीटिंग थी आहे, उन चयो त असां सर्वे असां सां शेयर कयो, असां कुझु ख़ुदि पाण स्कूल कुझु ॾिसंदासीं, पोइ असां तव्हांजी मदद कंदासीं। त उहो थी सघे थो फर्नीचर जी मद में कुझु मदद कनि या कुझु स्कूलनि खे हू रिपेयर वग़ैरह कराए ॾियनि जाइका, लेकिन इहो उन्हनि जो नंढो पोर्शन हूंदो। वॾो पोर्शन जेको आहे उहो वर्ल्ड बैंक वारनि में हूंदो, जेको कंट्री डायरेक्टर सां या सॼे उन्हनि खे नुमाइंदो आहे, वाशिंगटन में वेहंदो आहे, उहो हिते आयो हो, हिते पाकिस्तान में असां सभु। ऐं वर्ल्ड बैंक बि तव्हां सां इमदाद जी सूरत में ई तव्हां सां कोऑपरेट कंदो, इमदाद ई मुहैया कंदो उहो बि? वर्ल्ड बैंक जीअं त बैंक आहे, तंहिंजे करे उहो नंढो पोर्शन जेको आहे उहो इमदाद में ॾींदा आहिनि, बाक़ी जेको आहे उहो लोन ॾींदा आहिनि, लेकिन उहो सॉफ्ट लोन हूंदो आहे, आम IMF जी तरफ़। यानी इमदाद ऐं फैसिलिटीज़ तव्हांखे फ़िलहाल जेको आहे फंड जी सूरत में कंहिं NGO खां न मौसूल थी आहे या कंहिं बि इदारे खां, इंटरनेशनल इदारे खां? न, अञा ताईं का बि न थी। अच्छा, टेंट्स जी सूरत में सिर्फ़ थी चुकी आहे? टेंट जी सूरत में यूनिसेफ जे तरफ़ां थियो, लेकिन उहो हिकिड़ी पार्शल आहे, हिकिड़ी नंढड़ी। अच्छा, हाणे वॾे में वॾो चैलेंज तव्हांजे साम्हूं जेको आहे कहिड़ो आहे? ॿारनि जे हवाले सां, तालीम जे हवाले सां तव्हां कीअं मेक श्योर कंदा त ही ॿार पहिरियों ई आउट ऑफ स्कूल हुया, पहिरियों ई ड्रॉप आउट जो रेशो तमामु वधीक आयो, हाणे तव्हां कीअं मेक श्योर कंदा त ही ॿार या तव्हां ड्रॉप आउट जे रेशो ते कंट्रोल आणियो? कीअं मेक श्योर कंदा तव्हां त ही ॿार वापसि वञनि? जेसीं ताईं मसइले जी पाड़ ख़तमु न थींदी, ऐं पाड़ छा आहे मसइले जी? तेसीं ताईं मसइले जो हल जेको आहे उहो सिर्फ़ु टेम्पररी हूंदो आहे। हाणे आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन जो तव्हां ॻाल्हि कई, हाणे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायूं त असांजा जेके प्राइमरी स्कूल आहिनि, उन्हनि प्राइमरी स्कूलनि में जेका असां वटि एनरोलमेंट आहे, 45 लख जेकॾहिं असां वटि एनरोलमेंट आहे, त उन मां 28-29 लख ॿार असांजा प्राइमरी में आहिनि ऐं 16-17 लख ॿार असांजा सेकेंडरी में आहिनि। त हाणे तव्हां अंदाज़ो कयो त जिते प्राइमरी ऐं सेकेंडरी में जेको फ़र्क़ु आहे, ऐं चवां थो त जेकॾहिं 28 लख ॿार प्राइमरी में आहिनि त सेकेंडरी में बि 28 लख हुजनि, एतिरा ई ॿार हुजणु खपनि न, घटि छो आहिनि? 40% ॿार ड्रॉप आउट था थियनि। 40% ॿार जंहिं वक़्तु 5 दर्जो पास करे थो, 6 में वञे थो, त 6 में 40% ॿार पढ़ाई खां घर वेही रहे थो, छो जो स्कूल हुन खां परे आहे। हुनजे ॻोठ खां जेतिरो स्कूल परे हूंदो ओतिरा ॿार वधीक ड्रॉप आउट थींदा। हाणे हिते अपग्रेडेशन जी ज़रूरत आहे। त असां जेके बि हाई एनरोलमेंट असांजा स्कूल हुजनि प्राइमरी, उन स्कूल खे असां अपग्रेड कयूं ऐं आसे पासे जा स्कूल बि उनखे फीडर स्कूल थी मिलनि, त उहो मिडिल स्कूल पहिरीं कयूं, पोइ उन्हनि खे हाई स्कूल कयूं। जेतिरा असां हाई स्कूल ऐं मिडिल स्कूल जो तइदादु वधाईंदासीं त 40% जो जेको ड्रॉप आउट आहे इहो असांजो घटिजो। त हींअर असांजो चैलेंज इहो आहे, मुंहिंजो जेको ज़ाती तौर ते स्कूल्स जी क्वांटिटी वधाईंदा ऐं प्लान जेको ठाहियां पियो, ऐं सॼो ॾींहुं मुंहिंजे प्लान ते कमु कयो आहे, त उन में प्लान इहो आहे त असां 5000 स्कूल प्राइमरी जा खोलियूं, 5000 गर्ल्स बॉइज़ जा, 5000 गर्ल्स जा, ऐं उनखां सवाइ असां ईंदड़ 10 सालनि में 10,000 स्कूल अपग्रेड कयूं प्राइमरी खां मिडिल ताईं। ही मुंहिंजा प्लान आहिनि, पोइ अॻिते पोइ ॾींदासीं, काबीना में खणी वेंदासीं, असेंबली में खणी वेंदासीं, पोइ उन्हनि जेतिरो बि उन्हनि मां कनि। लेकिन मुंहिंजो एज़ अ ब्यूरोक्रेट मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त आउं हिकिड़ो पॉलिसी मेकिंग में ऐं पंहिंजो इनपुट ॾियां, ऐं उहो उन फैक्ट्स एंड फिगर्स समेत उहे आउं प्लान ठाहियां पियो। अॼु सुबुह खां वठी मूं सॼो ॾींहुं इन ते कमु कयो आहे, इन प्लान्स ठाहिण ते। जी हा, त आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन खे ईअं असां मुंहुं ॾेई सघंदासीं जो असां नवां स्कूल खोलींदासीं, हिकिड़ी ॻाल्हि अपग्रेड कंदासीं। ॿी ॻाल्हि जेके इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि जे बावजूदु ॿार घर में वेठा आहिनि, मोटिवेशन कान्हे का, उन जे लाइ असां एनरोलमेंट कैंपेन शुरू करण वारा आहियूं हफ़्ते जे अंदरि। हुन में तव्हां असां सभु गॾिजी कंदासीं। सही, तमामु ज़रूरी आहे। अच्छा, ॿी हिकिड़ी तमामु इम्पॉर्टेंट आहे, तव्हां खां हिकिड़ो सुवाल करणु चाहींदसि, फ्री एजुकेशन। छा तालीम अॼुकल्ह जी महांगी थी वई आहे अकबर साहब, इन में हुकूमत पंहिंजो छा किरदारु अदा करे पई? ऐं तव्हां खां सम्झण बि चाहियां पई, ॾिसंदड़ बि तव्हां खां सम्झणु चाहिनि था, ही प्राइवेट स्कूल्स जेके आहिनि, छा तव्हां इन्हनि खे बि रेगुलेट कयो पिया? जी हा,
उन्हनि खे रजिस्टर असां कंदा आहियूं, हम्म लेकिन प्राइवेट स्कूल आहे ज़ाहिर उहो फी वठंदो, बाक़ी सरकारी स्कूल में का बि फी न आहे। स्कूल सरकारी स्कूल जी तालीम जी, बिल्कुलु फ्री तव्हां आहे। असांखे इन मामले का ते बि ॾाढा वोकल नज़र आयो। ही मामलो कंहिं कोर्ट में बि वियो, इन ते असांखे ॿुधाइजो त फ्री एजुकेशन तव्हां चयो पिया त 5 खां 16 सालनि ताईं तालीम जेको आहे मुफ़्त हुजणु खपे, त छा तव्हां इन शइ खे अचीव करे सघिया? ॾिसो, असां वटि जेके सरकारी स्कूलनि में ॿार पढ़नि पिया उहो त मुफ़्त में पढ़नि पिया। हम्म सरकारी स्कूल यानी असांजा स्कूल आहिनि, सेफ जा स्कूल आहिनि, इहे इन्हनि में ॿार मुफ़्त में पढ़नि पिया। ठीकु आहे। प्राइवेट स्कूलनि में ॿार ज़ाहिर आहे उहो को माण्हू जी पंहिंजी चॉइस आहे। पूरी दुनिया में प्राइवेट स्कूल आहिनि, माण्हू पंहिंजे खीसे जे हिसाब सां जेकॾहिं चए थो त मुंहिंजो ॿारु फलाणे प्राइवेट स्कूल में पढ़े त पोइ त उहा हुनजी पंहिंजी मर्ज़ी आहे। केरु ठीकु आहे। बाज़ार मां का शइ ख़रीद करणु वञे थो त उहा त हुनजी मर्ज़ी आहे, पर पर हुनखे डू यू तालीम थिंक द मेन कॉज बिहाइंड इट ही जेको प्राइवेट स्कूल्स में एडमिशन थियनि था, उन जो सबबु इहो ई आहे त सरकारी स्कूलनि में तालीम जो मयार हुजे नथो, न त हर कोई जेको आहे उहो सरकारी स्कूल्स में पढ़ाए। खोड़ माण्हू आहिनि, खोड़ पेरेंट्स आहिनि जेके कुर्बानियूं ॾेई करे पंहिंजे ॿारनि खे प्राइवेट स्कूल्स में शिफ्ट कराइनि था। ऐं उनजो सबबु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो हुजे थो त हू हुननि खे गवर्नमेंट स्कूल्स ते एतिरो भरोसो, एतिरो ट्रस्ट न रहियो आहे। इन शइ ते अव्हां कॾहिं कमु कंदा, जो मिडिल क्लास माण्हू या लोअर मिडिल क्लास पंहिंजे ॿारनि खे? जी, 90% तव्हांजी ॻाल्हि सही आहे त ज़ाहिर आहे क्वालिटी एजुकेशन सरकारी स्कूल में न हूंदी त माण्हू प्राइवेट स्कूल में वेंदा। बाक़ी 10% जेके माण्हू आहिनि उहे उन्हनि जो नफ़सियाती मसइलो बि आहे। उहे उते पंहिंजे प्राइवेट स्कूल में ॿार खे मोकिले हू एलिवेटेड फील कनि था ऐं हू सम्झनि था त वधीक पढ़णु अच्छा। हालांकि केतिरनि ई स्कूलनि में, सरकारी स्कूलनि में पढ़ाई प्राइवेट स्कूलनि खां घणी बहितर आहे। अच्छा, हा, जी हा, तव्हां अॼु बि ॾिसी वठो CSS पास कंदड़, PCS पास कंदड़, हींअर जेके असां वटि 50,000 उस्ताद आहिनि, इन्हनि में प्राइवेट स्कूलनि मां घणा पढ़ी आया आहिनि, सरकारी स्कूलनि में घणा पढ़ी आया आहिनि। जेकॾहिं क्वालिटी आहे त पोइ एतिरा क्वालिटी वारा उस्ताद असांखे सरकारी स्कूलनि में पढ़ियल कीअं मिलंदा? जी, सही CSS ऑफिसर्स, ब्यूरोक्रेट्स तव्हां चयो पिया सरकारी स्कूलनि मां निकिरनि पिया, पर अकबर साहब अॼुकल्ह दौर जेको आहे टेक्नोलॉजी जो आहे, तव्हांखे न पियो लॻे त टेक्नोलॉजी में स्टूडेंट्स खे घणो खां घणो पंहिंजी एनर्जी ऐं टाइम ऐं इदारनि खे बि इन्वेस्ट करणु खपे त असांजा ॿार टेक्नोलॉजी जी तरफ़ वञनि? छो त हाणे तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त उहे महिनती ॿार जेके CSS पास कनि था, ब्यूरोक्रेट्स थियनि था, उहे खोड़ सरकारी स्कूल्स मां निकिरनि था। पर अॼुकल्ह जेको दौर आहे उहो जदीद थी वियो आहे, मुख़्तलिफ़ आहे, त उन हवाले सां त कंहिं बि क़िस्म जी टेक्नोलॉजिकली असीं ॾिसूं त का फैसिलिटी मौजूदु न आहे, या न ई वरी टीचर्स एतिरा वेल ट्रेंड आहिनि जो हू प्राइमरी लेवल ते ॿारनि खे टेक्नोलॉजिकली या टेक्निकल एजुकेशन हिकु प्रॉपर क़िस्म जी मुहैया करे सघनि। हाणे ॿ मरहला आहिनि हिन जा। टेक्निकल एजुकेशन खां पहिरीं त असां तव्हां ॾिठो हूंदो त अॻे जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं तॾहिं लेबोरेटरीज़ तमामु घणियूं फंक्शनल हूंदियूं हुयूं। ऐं लेबोरेटरीज़ में मटीरियल ऐं लेबोरेटरी जा पीरियड बाक़ाइदा हलंदा हुआ ऐं ॾाढो लेबोरेटरी ते तमामु घणी तवजो हूंदी। वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु लेबोरेटरी जहिड़ो कर क्लोज़ थी वई आहे। हाणे आउं जॾहिं स्कूल ते विज़िट ते वञा थो त लाइब्रेरी वञी विज़िट कयां थो, जिते मूंखे ॾाढी मायूसी थिए थी त या त लेबोरेटरी मटीरियल कोन्हे, या लेबोरेटरी उस्ताद कोन्हे को, साइंस टीचर कोन्हे को, या लेबोरेटरी जो इक्विपमेंट कोन्हे को। हाणे हींअर आउं इंशाअल्लाह ताला महीने ॾेढ जे अंदरि हिकु टेंडर कयां पियो जंहिंमें लेबोरेटरी मटीरियल असां ख़रीद कयूं पिया। इहो आहे हिकिड़ो पहिरियों मरहलो। इन सां गॾोगॾु ॿियो मरहलो असांजो ईंदो कंप्यूटर्स वग़ैरह ख़रीद करण जो, ऐं असां स्कूलनि में कंप्यूटर ॾे कंप्यूटर लैब कंदासीं। उन खां टियों मरहलो असांजो ईंदो त टेक्नोलॉजी जे ज़रिए पढ़ाइणु। मुंहिंजी गूगल वारनि सां मीटिंग थी आहे। यस, मुंहिंजी गूगल वारनि जो नुमाइंदो हिते आयो, उन सां मुंहिंजी मीटिंग थी आहे। गूगल एजुकेशन हुननि वटि आहे, जिते हू असांखे हिकिड़ो लैपटॉप टाइप हिकिड़ो गैजेट आहे, जेको लैपटॉप न आहे उन में, पर लैपटॉप जहिड़ी शिकिल आहे, हुनजी लैपटॉप वांगुरु ई कमु करे थो, उहो नेट ते कमु करे थो। उन में रुगो एजुकेशन आहे, उन में ॿियो कुझु बि न आहे। उन में हर क़िस्म जी एजुकेशन। अच्छा, उन सां गॾोगॾु छा तव्हां करिकुलम ते बि कमु कंदा? करिकुलम बि असांजा जेके सब्जेक्ट्स आहे, करिकुलम पुराणो आहे, कंप्यूटर जा किताब खणी ॾिसूं त उहे पुराणियूं शयूं लिखियल आहिनि, माउस ऐं की ताईं सिर्फ़ु ॻाल्हि रहिजी वञे पई, त उहो कॾहिं अपडेट थींदो? उन सां बि त फ़र्क़ु पवे पियो न अकबर साहब? असां मुसलसिल असां कंदा था अचूं, हिनखे रिवाइज़ कंदा था अचूं। हाणे विझड़ाई में असां रिवाइज़ कयो आहे। असांजो मिनिस्टर साहिबु हिकिड़ी ॻाल्हि ते बार बार नाराज़ थी चवंदो हो डिपार्टमेंट वारनि खे त हिन तव्हां 21वीं सदी में 9 या 10 दर्जे जे ॿार खे तव्हां मिरेकिल्स ऑफ रेडियो वेठा पढ़ायो। एग्ज़ैक्टली, रेडियो अॼुकल्ह को मिरेकिल आहे? अहिड़ा सबक़ तव्हां वेठा पढ़ायो। हाणे इन क़िस्म जा हाणे चेंज कया। हाणे वारो जेको आयो आहे सिलेबस, कोर्स जेको आयो आहे, टेक्स्ट बुक्स जेके आहिनि उन में इन क़िस्म जूं शयूं कढियूं आहिनि।
लेकिन टेक्स्ट बुक खे जी रिवीजन जेका आहे उहो हिकिड़ो मुस्तक़िल कमु आहे, कंटिन्यूअस कमु आहे, उहो बिल्कुलु ईअं कोन्हे हुन कि में दफ़ो करे घर कंसिस्टेंसी वेही रहो। हुजणु लाज़मी आहे। अच्छा, ॿियो आख़िरी सवाल, टाइम बि असां वटि ऑलमोस्ट मुकमल थियण वारो आहे अकबर साहब। असां वटि म्यूज़िक टीचर्स, स्पोर्ट्स टीचर्स न हुजण जे बराबरि आहिनि, या आई थिंक तव्हां मूंखे करेक्ट करे सघो पिया त हू बिल्कुलु आहिनि ई कोन। एंटरटेनमेंट असां एंटरटेन म्यूज़िक टीचर ॿारनि खे कहिड़े हवाले सां कयो वञे, छो त ही को करिकुलर एक्टिविटीज़ में इहा ॻाल्हि अचे पई, त उन हिसाब सां त असांखे का ॻाल्हि अहिड़ी नज़र कोन अचे थी। तव्हां वधीक ख़ैर ऐड करे सघो पिया हिन में? जी हाँ, म्यूज़िक टीचर्स त असां वटि स्कूलनि में हुआ ई कोन, कंहिं ज़माने में हूंदा हुआ, उन खां ख़तमु थी विया। हाणे हिन वक़्तु असां एडवर्टाइज़मेंट मोकिले छॾी आहे, 750 म्यूज़िक टीचर ऐं 750 आर्ट टीचर जेके आर्ट ग्रेजुएट आहिनि, उन्हनि खे अॻे असां वटि सिर्फ़ु ड्राइंग टीचर हूंदा हुआ। आर्ट टीचर ज़ाहिर आर्ट आहे उनजो हिकिड़ो दर्जो मथे आहे। आर्ट टीचर 750 ऐं 750 म्यूज़िक टीचर्स जी असां एडवर्टाइज़मेंट मोकिले छॾी आहे। कुझु ॾींहंनि में असांजी इहा रिक्रूटमेंट शुरू थी वेंदी आहे। ठीकु, स्पोर्ट्स वारी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। असां वटि आहिनि कुझु स्कूलनि में स्पोर्ट्स टीचर बि आहिनि जेके पीटी टीचर आहिनि, उहे ई स्पोर्ट्स कराईंदा आहिनि, पर इन ते तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। कम से कम हर हाई स्कूल में हिकिड़ो या हर वॾे हाई स्कूल में हिकिड़ो स्पोर्ट्स टीचर हुजणु इन हवाले सां तव्हां जेको प्लान आहे त तव्हां स्पोर्ट्स टीचर्स जूं जॉब्स बि जेको आहे उहे डेवलप कंदा, या स्पोर्ट्स टीचर्स बि रिक्रूट करणु कंदा जल्दी? कोई प्लान तव्हांजे प्लान में शामिल आहे या छा? तव्हांजे ई चैनल ते कमु कंदड़ सोलंकी साहब जेको आहे मुस्तक़िल चवंदो रहे थो, साहब उन्हनि वॾी इन हवाले सां काफ़ी वोकल रहिया आहिनि। जी हाँ, मुजाहिद मुसलसिल मूंखे चवंदो रहे थो स्पोर्ट्स खे अहमियत ॾियो, स्पोर्ट्स खे अहमियत ॾियो, तो ज़ाहिर असांजी आहे, पर शयूं ज़रूरी बि आहे न। वेठे वेठे ॿार रुगो सिर्फ़ु किताब पढ़ंदो रहे त हुनजी ख़ासि डेवलपमेंट कोन थींदी रहंदी, या हू फिज़िकली बि फिट रहंदो, त तमामु ज़रूरी आहे इहो। त डिबेट कॉम्पिटिशन्स बि तमामु घटि नज़र अचनि था डिस्ट्रिक्ट लेवल ते, इहो कंहिं ज़माने में थींदा हुया, हाणे त उहा शइ बि नज़र कोन पई अचे। यानी ॿार असांजा, तव्हांखे न पियो लॻे त सुस्त थियण में उन्हनि जो वॾो किरदारु हुकूमत जो बि आहे, त हू अहिड़नि क़िस्म जी एक्टिविटीज़ खणी कोन अचनि पिया जो ॿार वीचारा हुन में पार्टिसिपेट कनि। बिल्कुलु डिबेट्स आहे, साइंस मेला आहिनि, गुज़िरियल साल असां तमामु घटि थींदे नज़र अचनि पिया। आर्ट एग्ज़िबिशन्स थी वियूं, साइंस एग्ज़िबिशन्स। जी आख़िर में अकबर साहब छा चवणु चाहींदो? मसइला तमामु आहिनि, लिस्ट तमामु लंबी आहे, ऐं तव्हां जीअं चयो त हल सॉल्यूशन्स ते वेही करे ॻाल्हाइण लॻूं त असांखे शायदि ॿियो प्रोग्राम करिणो पवंदो। आख़िर में कंसाइज़ली तव्हां कुझु चवणु चाहींदो? सॉल्यूशन इहो आहे त सोसाइटी गॾु बीहे एजुकेशन डिपार्टमेंट सां, तनक़ीद भले कनि, तनक़ीद करण सां ई इस्लाह थींदी आहे। तनक़ीद बि ज़रूरु कनि, असां ते बिल्कुलु कनि, दिलि खोले कनि, असां वी वेलकम क्रिटिसिज़म। मीडिया मां छा एक्सपेक्ट कयो पिया तालीम जे मामले में? मीडिया तव्हां सां कीअं कोऑपरेट करे सघे पियो, छा मदद करे सघे पियो? मूंसां फुल कोऑपरेशन आहे, अल्लाह जी महिरबानी सां मूंसां मीडिया फुल कोऑपरेशन करे पई। मुंहिंजे असां काई शिकायत न आहे जेका आमतौर ते माण्हू ॿियनि खे थी सघे थो, मूंखे का शिकायत न आहे। मूंसां मीडिया फुल कोऑपरेशन करे पई, मीडिया मुंहिंजी रहनुमाई बि करे पई। मिसाल अॼु सुबुह जो बि कुझु साफ़ मूंखे मोकिलिया अथई, असां ॾिठो आहे स्कूल जी फलाणी हालत आहे, तव्हां हिनखे ॾिसी वठो, उहो मूंखे गाइड बि कनि था। ऐं सोसाइटी जेका आहे, माण्हू असां सां गॾु बि आहिनि, असां सां गॾु असां मिसाल एनरोलमेंट कैंपेन हलाइनि था, त असां गॾिजी बि आहिनि। असां चाहियूं था त स्कूलनि में फर्नीचर अचे, ऐं हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि पेरेंट्स खे, हिकिड़ी गुज़ारिश पेरेंट्स खे कंदुसि त ख़ुदा जे वास्ते महिरबानी करे पंहिंजे जिते तव्हांजो ॿारु पढ़े थो उन स्कूल खे विज़िट कयो, उस्ताद सां मिलो ऐं पंहिंजे ॿार जी प्रोग्रेस वठो। पर हिते कम्युनिकेशन मैटर करे पई न, उस्ताद ऐं वालिदैन में अक्सर करे ॾिसंदा आहियूं त वालिदैन ऐं उस्ताद आपस में विढ़ी पवंदा आहिनि। कम्युनिकेशन बि, या उस्ताद एतिरो ट्रेन बि न हूंदा आहिनि त वालिदैन खे कॉन्फिडेंस में वठी सघनि। टीचर पेरेंट मीटिंग जो कांसेप्ट असां वटि घटि आहे, उनखे आउं प्रोड्यूस घटि स्कूल्स में थींदियूं आहिनि। सरकार प्राइवेट में त आहे, सरकारी में पियो कराइण जो बिल्कुलु। ऐं ॿी गुज़ारिश हूंदी सिंध जे उन्हनि सभिनी ऑफिसर्स खे जेके डॉक्टर बि आहिनि, इंजीनियर आहिनि, ब्यूरोक्रेट्स आहिनि, मीडिया मैन आहिनि, जेके बि आहिनि, जिन स्कूलनि मां हू पढ़ी चुका आहिनि, जिन स्कूलनि में 40,000 असां वटि स्कूलनि, छा असां वटि 40,000 माण्हू बि न आहिनि जेके इन्हनि स्कूलनि मां पढ़ी विया हुजनि, पंहिंजे स्कूलनि जी ख़ैर ख़बर वठनि। जिन स्कूलनि मां हू पढ़ी आया आहिनि उन्हनि स्कूलनि खे विज़िट कनि ऐं पंहिंजे हड़ा भड़ा ₹5 रुॻो हिकिड़ी डेस्क खे 4 कोका वठी ॾियनि, उन डेस्क जी रिपेयर कराए छॾींदी, त उन्हनि ते उहो बि कर्ज़ु आहे। ऐं ज़ाती तौर ते इहो कर्ज़ु लाहियां पियो जिन स्कूलनि मां पढ़ियो आहियां, पर आउं सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त सिंध जो हर ब्यूरोक्रेट, हर पढ़ियल लिखियल माण्हू जंहिं बि स्कूल में पढ़ियो आहे, डॉक्टर, इंजीनियर, जंहिं बि स्कूल में पढ़ियो आहे, महिरबानी करे पंहिंजे स्कूल खे साल में हिकु दफ़ो विज़िट करे ऐं हुन स्कूल जी सार संभाल।
चलो इहा ज़बरदस्त सुठी आहे त तमामु महिरबानी अकबर साहब तव्हां सां इंसाइटफुल डिस्कशन रहियो तालीम ते नाज़रीन असां सां गॾु सेक्रेटरी एजुकेशन अकबर लगारी साहब मौजूदु हुयासीं तालीम जी क्वालिटी इंफ्रास्ट्रक्चर ते ॻाल्हि कईसीं त ॿोॾि सबबु जेके ॿार मुतासिर थिया आहिनि उहे केतिरा आहिनि 20,000 स्कूल्स मुतासिर थी चुका आहिनि मुकमल तबाह थी चुका आहिनि हाणे उन्हनि खे रिहेबिलिटेशन वारो प्रोसेस कीअं थींदो उन्हनि खे कीअं मेक श्योर कंदी हुकूमत तालीम खातो त हू ॿार वरी पंहिंजे स्कूल्स जी तरफ़ वञनि ऐं मुख़्तलिफ़ NGOs मुख़्तलिफ़ इदारा हिन तालीम खाते जी मदद करे रहिया आहिनि पर इहो असां तॾहिं जीअं अकबर साहब चयो त इंफ्रास्ट्रक्चर मसला गंभीर आहिनि मसला इलाही आहिनि लिस्ट लंबी आहे उन्हनि खे शायदि ॿियो प्रोग्राम मूंसां करिणो पए जॾहिं सॉल्यूशन्स जी ॻाल्हि अचे थी पर अगेन ही तॾहिं ई मसला हल थींदा जीअं अकबर साहब बि चयो त सोसाइटी हुननि सां गॾु स्टैंड करे सोसाइटी गॾु स्टैंड ऑलरेडी हुननि सां स्टैंड करे पई पर ॻाल्हि इहा आहे त प्रॉपर पॉलिसीज़ अचनि ऐं उन्हनि जी इम्प्लीमेंटेशन खे यकीनी बणायो वञे घोस्ट टीचर्स जी बि हुननि ॻाल्हि कई इहो बि वॾो हिकिड़ो फैक्टर आहे वॾो मसइलो एग्ज़िस्ट करे थो त उस्ताद बि पंहिंजे कम सां सचा रहनि सो पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते अल्लाह हाफ़िज़